इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा वख़लक़ मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم ويغفر لكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما। اللهم ويسر لي من لساني لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيम। मुख्तसर हम्द सना दुरूद व सलाम खां पोइ काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अॼु जे ख़ुतबे जुमअतुल मुबारक जो उन्वान ऐं मौज़ू इन ॻाल्हि ते रखियल आहे थियल माण्हुनि जा ज़िंदा हक़ आहिनि जेके असांजा रिश्तेदार हिन दुनिया कंदे फ़ौत थी वञनि, असांजो कंहिं बि क़िस्म सां उन्हनि सां को ताल्लुक़ ज़ाती एतबार सां न रहंदो आहे। फ़ौत थी वञनि था, उन्हनि जा कुझु हक़ आहिनि, उन्हनि जो कुझु जेके हिकिड़ियूं त औलाद ते आहिनि, ॿियूं वालिदैन ते आहिनि, टियों जेके मैयत जा वारिस थियनि था उन्हनि ते आहिनि, ऐं कुझु अहिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि जेके आम मुतलक हर मुसलमान वारी आहे।
खां शुरू थियनि। मौत एक अटल हकीकत है। मौत को भी न बची सघियो आहे इंसान, पोइ वो मर्द हुजे या औरत हुजे, अल्लाह ताला जे छो न हुजे या अल्लाह ताला जे वलियन मझा को वली छो न हुजे, मुसलमान हुजे, मौत सभिनी खे अचणी आहे। जेके वॾा वॾा बादशाह सरदार सालार आया से बि विया हलिया, जेके कोई जेके इंसान फोत थी वञनि था उन्हनि जे हवाले सां बाक़ी ज़िंदा इंसाननि ते कुझु ज़िम्मेवारियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला मौत जे हवाले सां क़ुरान मजीद जे अंदरि जा बजा जगह ते ख़बरदार ऐं आगाह कयो आहे। उहो इन जे करे त अव्हांखे मरणो आहे।